अलैकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी। खबर शामिल क़ंदासीं परेयालुء खां। जी नाज़रीन, परेयालुء ڀرسان ॻाڙهي موري اسٽاپ ते सखर पीरजोॻोठ मेन रोड ते ग़ैरक़ानूनी कब्ज़ा जारी। बााثر पारां सखर पीरजोॻोठ मेन रोड ते 3 खां मथे पक्का दुकान تعمير कराए छॾिया। रोड्स खातो ऐं इंतज़ामिया कब्ज़ो कंदड़ सां बुट बणियल। ٽرئفڪ जाम रहण معمول बणियल। रोड तां गुज़रंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि समेत शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। हिक तरफ़ आबपाशी खाते पारां कब्ज़ा हटाइण जो ऑपरेशन त ॿिए तरफ़ मेन रोड ते कब्ज़ा जारी हुजण सबबि शहरी परेशान। शहरनि रोड्स खाते ऐं इंतज़ामिया जी ख़ामोशीअ ते ॻणतीअ जो इज़हार। मेन रोड ते कब्ज़नि ऐं ट्रैफिक जाम रहण मामूल हुजण सबबि सुजाण हल्कनि ऐं शहरनि में कावड़ वारी लहर छायल। सुजाण धुरनि पारां डिप्टी कमिश्नर खैरपुर मीरस खां नोटिस वठी मेन रोड तां कब्ज़ा ख़तमु करण ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालबो। रिपोर्ट माजिद अली सोलंगी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, परेयालुء।